अस्सलाम वालेकुम दोस्तों, सभिनी खे ईद जूं लख लख मुबारकूं। परदेसनि खे सऊदी अरब में कर्फ्यू लॻो पियो आहे। उन लाइ ऑनलाइन 1 कलाक जी परमिशन गवर्नमेंट ॾिए थी, जेका मां अॼु तव्हांखे तवक्कलना एप्लीकेशन जे ज़रिए सेखारींदुसि। एप्लीकेशन खोलण खां पोइ साइन इन ते क्लिक कंदासीं। असांजे साम्हूं हे खुली आयो पेज। मथे खाने में एगामो नंबर लॻंदो ऐं हेठे खाने में जेको आहे ॼमण जी तारीख़ पैदाश लॻंदी। उन जे हेठां नीरो बटण जेको आहे इन खे बंदि करे अरबी या अंग्रेज़ी में तव्हां लिखी था सघो। हे मां पंहिंजी डेट ऑफ बर्थ लिखां थो, ॼमण जी तारीख़ जेका असां लिखां थो। अॻु में लिखो या पोइ लिखो, मथां एगामो नंबर लिखो, अॻु में या तारीख़ लिखो, मसइलो न आहे। हे मां पंहिंजो एगामो नंबर हणां थो। एगामो नंबर हणण खां पोइ हेठां टर्म एंड कंडीशन खे क्लिक करणो पवंदो। रजिस्टर ते हाणे क्लिक कयो। हाणे तव्हांजे मोबाइल नंबर ते मैसेज ईंदो, जेको नंबर ॾिनल आहे तव्हांजो एगामे में या जेको आहे अक्षर में। मुंहिंजो हे नंबर अची वियो। हाणे हे नंबर हिते हणणो पवंदो। नंबर हणण खां पोइ हेठां नेक्स्ट ओके कबो। हाणे हे खानो खोली आयो। हिन में पासवर्ड तव्हां रखो। पासवर्ड 12 अंग लिखबा, जंहिंमें नंबर बि हूंदा ऐं APC बि हूंदी। तव्हां पंहिंजो नंबर, मोबाइल नंबर ऐं जेको आहे पंहिंजो नालो लिखो, उहो सही रहंदो। वधीक जेको पासवर्ड रखो। हे मां पंहिंजो पासवर्ड लिखांसि थो। मथे पासवर्ड लिखण खां पोइ हेठि जेको आहे ॿीहर पासवर्ड लिखिबो, उहो साॻियो पासवर्ड। उहो साॻियो पासवर्ड लिखण खां पोइ हेठां नेक्स्ट ते क्लिक कबो। नेक्स्ट खां पोइ लोकेशन घुरंदो। हाणे अलो लोकेशन कबी, जेको आहे सो हे असांजी लोकेशन जेका आहे खुले थी। हाणे अलो करण खां पोइ हाणे असांजी हीअ लोकेशन खुली आई। हाणे नंढड़ो टिपको नीरो नज़र थो अचे। हिते जेको आहे सो क्लिक करिणो आहे। हिते जेको आहे सो हाणे क्लिक कंदासीं, ॻाढ़ो थी ईंदो। चैनल खे सब्सक्राइब कंदा दोस्तों। हाणे सेव जो बटण हणी ऐं जेको सो एग्री जो बटण हणंदासीं, एग्री कंदासीं। हे असांजो हाणे हिते जेको बि लिखियलु आहे असांजे खां पुछा था कनि त तव्हांखे खंघि आहे, बुखार आहे, या जेको आहे सो ज़ुकाम आहे, या करोना जी का अलामत आहे। इन जे जेको बि लिखियलु आहे इन्हनि सभिनि ते असां नो ते टिक कंदासीं। हे जेको नो लिखियलु आहे इन्हनि ते टिक कंदासीं। टिक करण खां पोइ सेव कंदासीं। ओके करे ओके रहियो। हाणे असांजो हे प्रोफाइल खुली आयो। हे मुंहिंजो नालो, हे मुंहिंजो एगामो, मुंहिंजो नंबर ऐं मुंहिंजी तस्वीर। इन सां हाणे मूं हे ॻाढ़ो लॻो पियो, ॻाढ़ो बोर्ड ठहियलु आहे। मूंखे परमिशन ॿाहिरि वञण जी न आहे, पर हा मां तव्हांखे हाणे परमिशन उहा वठण जो तरीक़ो सॼो सम्झायां थो। दोस्तों, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। परमिशन ते क्लिक कंदासीं। हाणे प्लस वारे बटण खे हणंदासीं। जीअं त दोस्तों मां पहिरियों दफ़ो वीडियो ठाहियां थो, का ग़लती हुजे त माफ़ कंदा। हाणे असांजे साम्हूं हे खुली आया आहिनि। हिकिड़ो आहे सप्लाइज़, जेका असां वठंदासीं खाधे पीते जी, मेडिकल जी, इन जे लाइ वठंदासीं। ऐं उन खां हेठां हुआ या ड्राइवरनि लाइ, जेके ड्राइवर ॿाहिरि वञनि था, जेके डिलीवरी कंदा आहिनि उन्हनि लाइ आहे। ऐं उन जे हेठां हे आहे वॉक करण लाइ, जेका वर्जिश थींदी आहे, वर्जिश करण लाइ उन जे हेठां असां वठंदासीं जेका, उहा वठंदासीं सप्लाई जी। सप्लाई ते क्लिक कंदासीं। हाणे असां हे जेका लोकेशन खुली आई आहे, जे इन जे दाइरे जे अंदरि असां काॾे वञी था सघूं, एतिरी असांखे इजाज़त मिलंदी। मथे जेको आहे एमरजेंसी ते सप्लाई, एमरजेंसी सप्लाई ते क्लिक कंदासीं।
इन खां पोइ हेठि सिलेक्ट लोकेशन इन ते क्लिक कंदासीं। हे मुंहिंजी लोकेशन खुली आई आहे, हे मुंहिंजी ओरिजिनल लोकेशन। हाणे काॾे वेंदासीं इहा असांखे सिलेक्ट करिणो आहे। मां हाणे कारफो मार्केट फ्लामिंगो कारफो मार्केट सिलेक्ट थो कयां। सिलेक्ट थी वई। हाणे असां रिक्वेस्ट परमिट खे हणंदासीं। हाणे एग्री बटन हणंदासीं। ओके कंदासीं। हाणे सभु कुझु ओके थी वियो। हाणे मां तव्हांखे पंहिंजो प्रोफाइल ॾेखारियां थो। हे ॾिसो, मूंखे जेको आहे सो 1 कलाक जी परमिशन मिली वई आहे। हाणे उमेद त सम्झी विया हूंदव। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।